इंसान जी दुश्मनीअ लाइ रब तबारक व तआला एतिरियूं घणियूं शयूं पैदा कयूं जिन सभिनी जो सरदार आहे शैतान। इन शैतान लिल इंसान अदुव्व मुबीन, शैतान इंसान जो पधरो दुश्मन आहे। इन दुश्मनीअ जा केतिरा मिंबर दुनिया में इंसान ज़ात जे लाइ लभनि था। शैतान खां सवाइ ॿी उनजी केतिरी औलाद, शैतान खां सवाइ ऐं उनजे औलाद जिनीअ खां सवाइ उहे इंसान जेके शैतानी तरबियत हेठि अची वञनि ऐं उन जा असर दिलि में खणी दुनिया जे अंदरि हलनि, उहे बि इंसाननि जा दुश्मन। हैवान जेके दरिंदा फाड़ींदड़ आहिनि, दंगींदड़ आहिनि, अहिड़ा जीत जानवर पखी, उहे बि इंसान ज़ात जे लाइ दुश्मन थिया। इंसान ज़ाती तौरु केतिरनि दुश्मननि जे अंदरि फाथल आहे। इंसान जे जिस्म में बि केतिरा दुश्मन हिन सां अची कमु करे वेही पंहिंजी दुश्मनी पाड़े सघनि था। ऐं शैतान इंसान जे अंदर में हदीस पाक में अचे थो, इन शैतान यजसु अला क़ल्ब इब्न आदम, शैतान इंसान जे क़ल्ब ते गोॾा भञी चढ़ी थो वेहे। इहा हदीस शरीफ़ आहे। पोइ जॾहिं हुनजे दिलि ते चढ़ी वेठो ऐं माण्हू बि गाफ़िल रहियो, अलाह जो ज़िक्र न कयई, नालो न वरितई, त उहो उते देरो थो ॼमाए। फरमायो इज़ा ज़कर अल्लाह खनस, बानो जॾहिं अलाह खे यादि कंदो आहे त शैतान भॼी वेंदो आहे। वैज़ा गफ़ल आ, त जॾहिं गाफ़िल थिए माण्हू त शैतान मोटी अची क़ल्ब ते चढ़ी वेहे। जहिड़ी तरह मस्तु उठ कंहिं माण्हूअ खे पंहिंजे छातीअ हेठि करे मरोड़ींदो ऐं मारींदो आहे, अहिड़ी तरह शैतान बि इंसान जे क़ल्ब ते चढ़ी हुनजे दिलि खे मारींदो आहे। क़ल्ब जो मौत आहे अलाह जे यादगिरी खां ग़फ़लत, क़ल्ब जो मौत आहे अलाह जी बेफ़रमानीअ जा नतीजा उनजे जिस्म में ज़ाहिर थियनि। इहे सभु शैतानी हरकतूं आहिनि। पोइ जॾहिं इंसानु अलाह जो ज़िक्र चवे थो, अखर नालो पढ़े थो, शैतान भॼी थो वञे, त इहो शैतान इंसान जे क़ल्ब ते चढ़ी वेठो। पोइ जॾहिं हिन उनखे वेहणु ॾिनो, इंसान शैतान खे पंहिंजे दिलि ते जेसीं ताईं वेहणु ॾिनो तेसीं शैतान कमु कंदो। हिन जो मिसाल इहो आहे, जेको टांडड़ो कंहिंजे हथ ते रखिजे, हाणे हथु नथो छॾे, जॾहिं हथु नथो छॾे त इहो टांडो हिन जे हथ ते जेतिरो वक़्तु हूंदो ओतिरो वक़्तु असरु कंदो। टांडो त विसामी बि सघे थो, पर शैतान पंहिंजे हरकत खां दिलि ते विसामंदो बि कोन्हे। पोइ उनजो हथु पियो सड़ंदो। जॾहिं उहो छंडको ॾेई पंहिंजे हथ खे आज़ादु करे, इन महिल खां उहो बाहि खां आज़ादु थियो, पर ज़ख़्म रहिजी वियो। अहिड़ी तरह इंसान बि जॾहिं अलाह जो नालो वठे थो त शैतान दिलि तां टुटी थो वञे। पोइ जेकॾहिं मुसलसल अलाह जो नालो वठे थो त दिलि हुनजे में करार अची थो वञे। उहो ज़ख़्म शैतान जे वेहण जो जेको ॾंभ अची वियो दिलि ते, उहो बि छुटी थो वञे। इहा हालत आहे इंसान जी। जहिड़ी तरह सां ही वक़्तु गुज़ारे रहे थो, इन तरह सां वक़्तु गुज़ारे थो। पोइ उहो शैतान जेतिरो वक़्तु हिन जे दिलि ते वेठो आहे, दुनिया जे तरफ़ निगाहूं थो करे, हिन जे अंदरि क़ल्ब मंझां दुनिया जे तरफ़ निगाहूं थो करे। जितां हिन जा इरादा ॿाहिरि निकिरंदा आहिनि, दिलि जा इरादा जो ॿाहिरि निकिरनि था, त उहे 5 दरवाज़ा आहिनि इंसान खे, जितां इंसान दुनिया ॾे लीओ पाए थो। अखियुनि सां दुनिया खे ॾिसे थो, कननि सां दुनिया जा आवाज़ ॿुधे थो, नक सां बू दुनिया जी ख़राब या सुठी सिंघे थो, ऐं ज़ुबान सां दुनिया जे लज़तुनि ऐशनि या तकलीफ़ुनि खे कड़ाइनि खे चखे थो। सारे बदन सां गर्मी ऐं सर्दीअ या नरमी ऐं सख़्तीअ खे महसूसु करे थो। जिते बि का शइ लॻंदी जिस्म खे, उहा मालूम थींदी। इहे 5 दरवाज़ा इंसान खे खुलियल रहनि था। कननि जो ॿुधणु, अखियुनि जो ॾिसणु, नक जो सिंघणु, ज़ुबान जो चखणु, बदन सारे जो कंहिं शइ सां लॻणु। शैतान कोशिशि थो करे त हाणे इन्हनि सभिनी दरवाज़नि खां निकिरे ऐं पंहिंजे इरादनि खे इतां ॿाहिरि करे। पोइ जंहिं दरवाज़े खां दिलि ॾिसंदी आहे ॿाहिरि, उहे अखियूं आहिनि, हाणे शैतान जे अखियुनि सां ॾिसणु शुरू कंदो। कन ॿुधंदा आहिनि, हाणे शैतान उन्हनि कननि में वेही रहंदो। शैतान जे कननि सां अहिड़ीअ तरह सां दिलि ते जॾहिं शैतान जो असरु थियो
ज़ुबान सां ॻाल्हाईंदो त शैतानी गुफ़्तगू कंदो, कूड़ कंदो, हरकत कंदो, हचा जहिड़ा गुफ़्तगा ॻाल्हाईंदो ऐं नास हणंदो त शैतानी नास हणंदो। अहिड़ीअ तरह सां जाते बि हिन जो बदन लॻंदो शैतानी हरकतुनि सां उहो बदन लॻंदो। मतिलबु त हाणे कारकरदगी सारी शैतान जी आहे। ईअं थी थो पए। तव्हां ॾिठो ॿुधो हूंदो माण्हू खे चवंदा आहिनि जिन थींदो आहे उहो वेठो ॻाल्हाईंदो आहे। जेकॾहिं हूंदो आहे मर्द जिन खां बि मर्दनि वांगुरु वेठी ॻाल्हाए। जे हूंदी आहे जिनड़ी कंहिं ते असरु कंदड़ त वरी मर्द बि औरतुनि वांगुरु वेठो ॻाल्हाए। इहो हिकिड़ो मुशाहिदो थी चुको आहे दुनिया जे अंदरि जिनी असर जो। पोइ ही माण्हू जंहिंजो क़ल्ब गाफ़िल थियो उहो शैतान हुनजे दिलि ते वेठो। हाणे शैतान जो ॾिसणु हूंदो, शैतान जो ॿुधणु हूंदो, शैतान जो सोचणु हूंदो, शैतान जो गुफ़्तगू हूंदो, शैतान जी चुरपर हरकत हूंदी। शैतान इंसान जे लाइ अलाह ताला फरमायो इन शैतान लिल इंसान अदुव्वुन मुबीन। इहो शैतान इंसान जो दुश्मन आहे पधरो। तव्हां सम्झी सघो था त जंहिं भांडे में जंहिं खोखे में हाणे शैतान में ही कमकार थो करे त उहो बि इंसान ज़ात जो दुश्मन। साफ़ ॻाल्हि आहे। जॾहिं शैतान ख़ालिस पंहिंजे वजूद में इन्नहु यराकुम हुव व क़बीलुहु मिन हैसु ला तराउनहुम, उहो तव्हांखे ॾिसे थो, उनजो सॼो कबीलो बि तव्हांखे ॾिसे थो। उतां तव्हांखे ॾिसनि था जिते तव्हांजी निगाह न आहे, उतां हे पिया था ॾिसनि वाइसनि। पर पोइ जॾहिं इहा जाइ वठी थो वेहे त हाणे शैतान नज़र ईंदो पियो। ॾिसंदव त शैतानी गुफ़्तगू हूंदुसि, शैतानी हुनखे जज़्बात हूंदा, शैतानी असरात हुनजे वजूद मां ज़ाहिर थींदा। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इंसान जॾहिं काविड़जी वेंदो आहे त इंतफ़खत औदाजुहु, हुनजे कंध जूं रगूं बि फूकिजी वेंदियूं आहिनि। वमतलअत उरूक़ुहु, रगूं सारियूं उन जूं भरिजी वेंदियूं आहिनि। ऐं मरत ऐनाहु, अखियूं हुन जूं ॻाढ़ियूं लाल थी वेंदियूं आहिनि ऐं सारो बदन पियो ॾकंदो आहे कावड़ में। फरमाए त ॾिसो इहो शैतान आहे न, पंहिंजे बदन में अची पियो आहे जो एॾो जज़्बो ऐं जोश ॾेई मामूली ॻाल्हि ते हुनखे कावड़ाए। ईअं अलाए किथां जो किथां माण्हू जिन सही पंहिंजी न सुञाणंदा। फरमाए त अहिड़े शख़्स जे लाइ बहितर इहो आहे त उनखे ज़मीन ते लेटी पवणु खपे। बीठल आहे त वेही रहे, वेठल आहे त ज़मीन ते लेटे। एतिरे क़दुरु फरमाए इहो हुनजो इलाजु रचियो अथनि। बहरहाल मुंहिंजो मतिलबु त इंसान जो शैतान दुश्मन आहे, हुन सां हज़ारे बुछड़ायूं थो करे ऐं हुन सां दुश्मनी थो करे। मतिलबु शैतान जो इन दुश्मनी में छा आहे? सिर्फ़ु इंसान जो दर्जो किराइणु। हिकिड़ो माण्हू कंहिं वटि इज़त वारो आहे, ज़बरदस्त इज़त वारो, हुनजे शराफ़त में, हुनजे लियाक़त में, हुनजे सखावत में, हुनजे इज़त में, हुनजे मरूअत में, क़ाबिलियत में ॿियो माण्हू क़ाइल थी चुको आहे। पंहिंजे इज़त जो सिक्को उन जे दिलि ते ॼमाए चुको आहे। अहिड़ो माण्हू जो का हिकिड़ी हरकत करे ग़लति उनजे साम्हूं, पोइ ओतिरी इज़त हुनजी किरी पवंदी न। इंसान जॾहिं चवे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, अलाह ताला वटि पंहिंजे शराफ़त ऐं अज़मत ऐं सखावत ऐं नेकी ऐं हिदायत जो ख़ुदा वटि सिक्को ॼमाए थो छॾे। जॾहिं चए थो ला इलाहा इल्लल्लाह, क़ुर पाक में अलाह ताला फरमाए थो इलाही यसअदुल कल्मु तय्यिब, इन जो कल्मो तय्यिब माथे चढ़ी थो अचे। त फलाणे माण्हू साईं हे कल्मो पढ़ियो आहे, उहो कल्मो मथे चढ़ी थो अचे। वल अमल सालिह यरफ़हु, ऐं पोयां अमल जेको नेक वरी खयूं थो अचे उहो हुनखे तीअं बुलंदी थो ॾिए। अहिड़ी तरह पोइ इहो हिन जो सिक्को शराफ़त जो अलाह ताला वटि ॼमी वियो। जॾहिं मलकूत में वञे थो त मलाइक उहो सिक्को शराफ़त जो ॾिसी चवनि था हे कंहिंजी शराफ़त आहे, कंहिंजो कलमो आहे, कंहिंजी इज़त आहे, चवंदा फलाणे जी। उहे सभु मलाइक बि हुनजे लाइ दुआऊं था कनि त वाह जो मुड़ुसु आहे। अहिड़ो कलमो जो दुनिया में जो निकितो आहे त 7 आसमान तय करे अर्श अज़ीम ते जेको थी पहुतो आहे कलमो। शैतान इहा इज़त ॾिसी तमामु हलाकत में अची थो वञे ऐं चए थो हिन इंसान सां अहिड़ी महिरबानी छो थिए, कोशिशि थो करे त हिन जे बदन में लंघे अंदरि ऐं हिन खां अहिड़ी हरकत कराए, अहिड़ी का हिन खां चुड़की कराए जंहिंमें हिन जी इज़त किरे। इहा हिन जी दुश्मनी असां आवाम सां त ठहियो, पर नबियनि सां बि दुश्मनी करण जे लाइ तयारु आहे। नबियनि सां अलाह ताला क़ुर पाक में फरमाए थो वलन तरदा अनकल यहूद वन नसारा
हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम, ए नबी तोखां यहूदी ऐं नसारा असुल ख़ुशि न थींदा जेसिताईं तूं यहूदी या नसारो थी। नबीअ खे यहूदी ऐं नसारे बणाइण जी कोशिश आहे शैतान खे। ॿिया केर आहिनि जेके उन्हनि खे शैतान माफ़ कंदो? एॾो वॾो मसइलो आहे।